अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन मअदिनिल जूदि वल करमि व आलिहि व बारिक व सल्लिम। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। सल्लल्लाहु तआला अला खैरि खल्क़ि सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन या रहमर राहिमीन। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अला इन्ना औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून अल्लज़ीना आमनू व कानू यत्तक़ून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। ये भी सोहनी गाल पर पहिरियां सलाह शरीफ पढ़ण खां पहिरीं तव्हां सां ॻाल्हियूं कजनि साफ़ ऐं सिधियूं। तव्हांखे तव्हांजी तलब छिके आई आहे। रस्ते में त मार्केट पूरी सारी बंदि हुई, खाॿे साॼे साइड निहारींदा आयासीं, दुकानूं सभु बंदि हुयूं। पोइ बि अवां एतिरी कसरत में एतिरी तादाद में अवां जी मोहब्बत अवां खे पंध कराए आई आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुमकिन आहे कुछ दोस्त एंजॉय करण आया हुजनि, टाइम पास करण आया हुजनि। तो महबूबन फरमायो हुमुल जुलसा ला यशका जलीसुहुम। सुभान अल्लाह, सुभान हदीस पाक आहे, रब जी ज़ाती व बरकात कुछ फ़रिश्ता अहिड़ा पैदा फरमाइनि जिन जी पैदाइश जो मक़सद ही ज़िक्र जी महफ़िलनि खे ॻोल्हण आहे। इहो मक़सदु आहे उन्हनि जो। के रुकू में आहिनि, के सुजूद में आहिनि, के क़ियाम में आहिनि। हिननि जे ॼमण जो पैदा थियण जो मक़सदु अल्लाह 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 जे महफ़िल में ज़िक्र इलाही जी तंवार आहे। उते ई फ़रिश्ता ॻोल्हे लहंदा आहिनि, विच में अची वेंदा आहिनि। पूरी महफ़िल पर जंहिं टाइम न मथे वेंदा आहिनि, रब जी ज़ाती व बरकात अलीमुन बिज़ाति सुदूर, सीननि जा बि राज़ ॼाणींदड़ हो रब पुछंदो आहे इन फ़रिश्तनि खां किथां खां पिया अचो। अर्ज़ कंदा मुंहिंजा मौला महफ़िल हुई तुंहिंजे ज़िक्र जी, बाना तुंहिंजा हा, यादि तुंहिंजी ही, ज़िक्र तुंहिंजो हो। तवील हदीस आहे। रब जी ज़ाती व बरकात फरमाईंदो आहे फ़रिश्तनि खे, फ़रिश्तो गवाह थियो, अवां शाहिद थियो, जेके बि महफ़िल में न मौजूद हा मां सभु बाननि खे बख़्शियो। फ़रिश्ता हैरान थींदा आहिनि। तो असांजे किरदार खां फ़रिश्ता त वाक़िफ़ आहिनि, साॼे खाॿे कुले फ़रिश्ता वेठा आहिनि। तूं गाफ़िल न, फ़रिश्ता गाफ़िल न आहिनि तोखां। अर्ज़ कंदा मुंहिंजा मौला इन्हनि में फ़िलां शख़्स न आयो हो। फ़र्ज़ कयो फॉर एग्ज़ाम्पल त महफ़िल हले पई, हीअं ते टच मोबाइल जलियूं वेठा, कंहिं वटि टेक्नो हुई, कंहिं वटि इन्फिनिक्स हुई, कंहिं वटि आईफोन हुई, हू एंजॉय करण आया, रिकॉर्डिंग करण आया। इन्हनि जो मक़सदु ज़िक्र करण त न हो, इन्हनि जो मक़सदु हिदायत जी तलब बि न हुई, इन्हनि जो मक़सदु ख़ुदा जे क़ुर्ब जी हासिलात बि न हुई, न ख़ुदा जी मारिफत जा तालिबा। फ़क़ति आया हा एज़ ए एंजॉय आया हा, एज़ ए टाइम पास। मुंहिंजा मौला ही कुझु मख़सूस माना त तुंहिंजो ज़िक्र कनि पिया, पर के अहिड़ा बि हा जेके तुंहिंजे ज़िक्र लाइ न आया हा। इन माण्हुनि मां कनि माण्हुनि सां उन्हनि जो कमु हो, उन्हनि जे इंतज़ार में वेठा, निकिरंदा त पंहिंजो कमु ॿुधाईंदासीं। इन्हनि जे बारे में छा हुकुम आहे?
अल्लाह जी ज़ाती व बरकात महबूबन जो फरमान फरमाए त रब जी ज़ाती व बरकात फरमाईंदो हुमुल जुलसा ला यशक़ा जलीसुम फ़रिश्तो ये वेहण वारा उहे बाना आहिनि ये अल्लाह अल्लाह करण वारा उहे ख़ासि मुंहिंजा बाना आहिनि जिन सां जेको कठे थी वेहंदो आहे न उन्हनि खे बि मां महरूम न आहियां रखंदो हिननि जे सदके उन्हनि खे बि बख़्शियो न मां खां पोइ पुछां तव्हांजी ॿोली में ज़ुबान में कहिड़ी हिते फसल थींदी आहे चांवरनि जो तव्हांजो बेल्ट ई न आहे थिए थो चांवर चांवर असांजे पासे घणा फ़र्ज़ु कयो तव्हां वटि मशहूरु आहे मेहड़ आहे न भाउ मेहड़ मीम सां मेहड़ मीम सां महेसर मीम सां माओ मीम सां मच्छर मीम सां मिर्चूं अवां मीम जा बहरहाल अवां वटि जेकॾहिं फ़र्ज़ु कयो तव्हांजी मेहंदी थी पई आहे मीम सां साहिबु मेहंदी आहे इन खां अलावा मिर्चुनि जो को फसल आहे सारियूं आहिनि कणिक आहे सरह में को बि फसल सावणी जो आहे या सरह जो आहे ज़रूरी न आहे त हर फसल ख़ालिस सलाह त उन्हनि जे विच में गाह बि हूंदो आहे कर न बि ज़मींदार कान्हियो मूंखे त मालूम आहे मूं वटि ॿ चारि ज़रिए बि आहिनि फ़र्ज़ु कयो त पोइ ख़ालिस फसल न हूंदो आहे उन सां कठे की गाह बि हूंदो आहे जेकॾहिं सरह कंदा आहियूं त सिंजी विधी पवंदी आहे बहरहाल त पोइ असां चए न भाण छटींदा आहियूं पाणी ॾींदा आहियूं छटो कंदा आहियूं पोइ DAP ॾींदासीं यूरिया ॾींदासीं नाइट्रोफास ॾींदासीं बहरहाल जेको बि भाण ॾींदा आहियूं त पोइ असां ईअं त न चवंदा आहियूं भाण जेको आहे त कणिक खे मिले गाह न खाए इन जी गाह खे ग़ज़ाइयत न पहुचे न भाण तूं छटींदो आहे पोइ कणिक खे बि फ़ाइदो थींदो आहे गाह बि साॻियो भाण वठंदो आहे मक़सदु इहो आहे मुंहिंजा दोस्तो ही महफ़िल पहिरियों त तव्हां टाइम नोट करे छॾियो त मां घणो ॻाल्हाइणु नथो चाहियां ख़ैरुल कलाम मां ख़ल्ला वदल्ला मुख़्तसिर कलाम बहितर हूंदो जेकॾहिं सम्झणु चाहियो तव्हां लाइ 25 मिंट काफ़ी आहिनि न सम्झो त पोइ दफ़्तर बेकार आहिनि 11 बजे इंशाअल्लाह तमामु कंदासीं मुंहिंजे ख़्याल में त 10:30 त पक सां थिया हूंदा पुटु टाइम मूंखे नोट कराइजो 10 चोटी थिया आहिनि चलो 26 मिंटनि जो साथ आहे काफ़ी आहे अवां में काफ़ी दोस्त वेठा हाफ़िज़ साहब मिसालुनि में मशहूरु आहे भला मां बि अव्हांखे ॿुधायां तव्हां जेतिरा बि दुनियावी तालीम हासिल कयो था पिया सच मूंखे ॿुधायो थी असां वटि प्रोफेसर वेठो आहे एलिमेंट्री कॉलेज जो प्रोफेसर आहे दादू जो ही पहिरियां तालिब इल्मु हूंदो किथे प्राइमरी पास कई प्राइमरी खां बाद में मिडल सेक्शन खां बाद में हाई में पोइ स्टेप बाय स्टेप कॉलेज खां पोइ यूनिवर्सिटी शुरूआत जेका हिन जी थी आहे त एज़ ए स्टूडेंट तालिब इल्मु हुयो अलिफ अख बे बदक खां शुरू कई पोइ मथे आयो ABCD शुरू थी हलंदे हलंदे हिकु ॾींहुं अहिड़ो पहुतो जो रब जी ज़ाती व बरकात हिन खे शागिर्द मां उस्ताद बणायो प्रोमोट थींदो रहियो तव्हांजो हिन जो प्रमोशन एतिरे मक़ाम ते आयो जो ही प्रोफेसर आहे हाणे सम्झण जो मक़सदु इहो त हिकु तालिब इल्मु सदाईं तालिब इल्मु न आहे रहंदो हिकिड़ो छोकिरो जेको तव्हां मासूम खे कारीगर वटि वञी करे बीहारे थो चाहे उहो मैकेनिशियन आहे चाहे टेक्नीशियन आहे उहो पकड़ पाना खणंदे उस्ताद जूं चायूं ढोईंदे हिकु ॾींहुं दड़का दहमान गारियूं सभु कुझु सांदे हिकु ॾींहुं उहो ॾींहुं ईंदो जंहिं ॾींहुं ही उस्ताद थींदो पाण कारीगर थींदो टेक्नीशियन बणिजी वेंदो ईअं आहे न भाउ भला हाणे अञा तोखे थोरो साझो करे ॿुधायां त जेकॾहिं ईअं ई आहे दुनिया जो दस्तूर त तूं दुनियावी तालीम जे लाइ एतिरा ख़र्च कया तूं उन्हनि जी फरमाए ते यूनिफॉर्म पाता हर पब्लिक स्कूल जी पंहिंजी यूनिफॉर्म हर सूबे जे गवर्नमेंट जा जेकॾहिं स्कूल आहिनि त उन्हनि जी पंहिंजी यूनिफॉर्म आहे तूं फ़ियूं भरियूं तूं पोइ पैसा भरिया मंथली तूं 1000 रुपया ख़र्च कया एवज़ में तोखे छा मिलियो फ़क़ति इन ई उम्मीद थी आहे न त सुभाणे तुंहिंजो ॿारु गवर्नमेंट सर्वेंट थींदो को जॉब मिलंदसि को मक़ाम पैदा कंदो को स्टेटस में अची वेंदो मुंहिंजा दोस्त ठीकु आहे इहे सभु स्टेटस फ़ानी अलाह अकबर आबादी हिकिड़ो मशहूरु शायदि मुरादाबाद जो थी गुज़रियो आहे जंहिं टाइम न हिंदुस्तान पाकिस्तान कठे आहे हिकिड़ी थोरी मिसाल तोखे ॾियां
वो चवंदो क्या कहें अहबाब क्या कारहाए नुमाया कर गए। सी मुनफरिद कम जेके मुझे दोस्तन कया वो केड़ा कम कयो। सी क्या कहें अहबाब क्या कारहाए नुमाया कर गए। बीए किया उन बीए करण वडी गाल होंदी। सी बीए किया नौकर बने पेंशन मिली और मर गए बस। इन जो औकात एतरी हुई पढ़ी पढ़ी बीए ताईं पहुता। बीए करण खां बाद में गवर्नमेंट इनके जॉब ॾिनी। जॉब ॾियण खां बाद में 60 साल ताईं लोड़ींदे बाद में इनके पेंशन मिली। पेंशन खां बाद में मरी विया। इन जो पंध इतां खां वठी एतिरे ताईं हुयो। बहरहाल ॻाल्हि मां खुटाईंदो हलां मुंहिंजा दोस्त। जेकॾहिं हिकिड़ो स्टूडेंट हमेशह स्टूडेंट आहे रहंदो, हिकिड़ो कारीगर थियण लाइ ईंदड़ छोकिरो थो छॾियो हमेशह कारीगर, उहो ईअं ॿार ईअं को नौकर ईअं को ख़ातिम थी करे कंहिं हुनरमंद वतन आहे रहंदो। हिकिड़ी कारीगर थींदो, तालिब इल्म हिकिड़ी उस्ताद थींदो, प्रोफेसर थींदो, के मक़ाम ते पहुतो, जस्टिस ते, लायर ते, कुझु बि थिए। भला मूंखे तूं ॿुधाए त सही त तोखे ज़िंदगी गुज़री हुई आहे। तूं सारी ज़िंदगी नसल दर नसल 7 नस्लां गुज़रियूं, तूं अञा ताईं मुरीद छाजी कमां? पीर छो न थियो अञा ताईं? छो तूं पंहिंजे सीने में जाती न आहे पाती? हिन तरफ़ तोखे सभु कुझु सम्झ में अचे थो पियो त दुनिया जो कानून इहो आहे त पढ़ी पढ़ी करे तूं उस्ताद थी, पढ़ी पढ़ी करे तूं वकील थी, पढ़ी पढ़ी करे तूं जस्टिस थी, इंजीनियर थी, डिग्रियूं वठ, डिग्री होल्डर थी। मुंहिंजा दोस्त जेकॾहिं ईअं आहे त पोइ हे दुनियावी तालीम जेकॾहिं तोखे कंहिं मक़ाम ते पहुचाए सघे थी आहे ईअं प्रकार थींदी आहे न। प्रकार हिकिड़े पॉइंट खां फिरंदी आहे, फिरंदे फिरंदे साॻी पॉइंट खे वञी टच कंदी आहे। साॻी तरह मुंहिंजा दोस्त हिकिड़ो सालिक हमेशह सालिक न आहे रहंदो। जॾहिं मुर्शिद जे तरीक़े ते पुख़्तो हलंदो आहे ऐं उहे असबाक़ तरीक़े जा पुख़्ता कंदो आहे ऐं उन नहज ते उन रस्ते ते सलूक वारियूं मंज़िलियूं तय कंदो ईंदो आहे त हिकिड़ी उहो मक़ाम ईंदो आहे जो इहो मुरीद मुरीद न आहे थींदो, रहबर बणिजी वेंदो आहे, जी रहनुमाई कंदो आहे। पर मूंखे अफ़सोस इहो आहे त ज़िंदगी में जलसा तो खोड़ ॾिठा, खोड़ घुमे। तव्हां को हिकिड़ो शख़्स बि न आहे जेको चएसि मां फर्स्ट टाइम आयो आहियां कंहिंखे ॿुधण जे लाइ। नो, इट इज़ नॉट योर फर्स्ट टाइम। सेंचुरियूं हुयूं हुयूं तव्हां सभु जलसा तव्हां घुमिया था। कॾहिं की पीर जो जलसो आहे, कॾहिं की मौलवी साहिब जो जलसो आहे। अच्छा छॾे ॾियो, भला जेको वीकली जेको थींदो आहे ख़ुतबो थींदो आहे जुमे जो, उते बि त मौलवी साहिब ॻाल्हाईंदा आहिनि न भाउ। जुमे जे ख़ुतबे में उहा बि त ॿुधिया आहिनि तव्हां। ॿुधंदे ॿुधंदे अव्हांजी ही ज़िंदगी थी अची करे होश संभालियो अथव। जुमे जी नमाज़ ते तव्हां वाइज़ ॿुधिया आहिनि, मख़सूस जलसा थींदा आहिनि, पंफलेट लॻंदा, इश्तिहार लॻंदा, अव्हां पंधु करे वेंदो। केतिरा ई पीर हूंदा जिन खे तव्हां ॿुधो, केतिरा ई उलमा हूंदा, आलिम हूंदा, अव्हांखे ॿुधो, पर ॿुधंदे ॿुधंदे अव्हांजी त साॻी मानी साॻ सां आहे। फ़र्क़ु तव्हां में छा पियो आहे? को फ़र्क़ु पियो आहे त ॿुधायो। जेकॾहिं न जिथां खां शुरू थिया आहियो उते ई आहियो त पोइ मुंहिंजो ख़्यालु आहे त इहो फ़ाइदे वारी ॻाल्हि न आहे, इहा ॻाल्हि खसारे जी आहे। इहा ॻाल्हि खसारे जी आहे। अलाह वारनि जी सोहबत में अचण जो बि त हिकिड़ो मक़सदु हूंदो आहे न भाउ। हर शइ जो हिकिड़ो मक़सदु आहे। तव्हां पंधु करे राति जे पहर में राति जा 11 थींदा पिया आहिनि, सियारे जा 11 वॾी ॻाल्हि आहे। सम्झो त आधी राति गुज़री चुकी। तव्हां इहो एतिरो टाइम तव्हां हिते आंदो आहे। तव्हांजी मिसाल ईअं आहे, मेरे करे मिसाल पेश कयां त हिकिड़ो न घड़ो हूंदो आहे, दिलो आहे, उनखे ऊंधो करे रखो, मथां तव्हां हैंड पंप पिया हलायो, नलको हलंदो पियो आहे, पर घड़ो अव्हांजो जेको आहे दिलो आहे उहो आहे ऊंधो। सारो ॾींहुं सारी राति हलंदो रहंदो, कॾहिं बि हिन में पाणी न पवंदो, कॾहिं बि पाणी न पवंदो। हाणे अव्हां सिर्फ़ु मुख़्तसिर टाइम जॾहिं न हीअं हीअं सीने खे खोलियो ऐं हीअ जेको तव्हांजे खाॿे पासे दिलि आहे न, इन दिलि खे खोले करे वेहो ऐं इन यकीन सां त नसीह जा कलमात इन दिलि वारी तख़्ती मथां लिखंदासीं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। न त जायो आहे, न त हाफ़िज़ साहिब खे मां चवंदुसि मेहड़े में जलसो न कंदो करे, महफ़िल न करे, हीअं स्टेज न सिंगारे, ईदगाह खे न सीड़ाए। हर शइ जो हिकिड़ो मक़सदु आहे। इन जलसे जो मक़सदु आहे हिकिड़ो। मक़सदु इहो आहे त तूं कुझु आयो आहे वठि ऐं वठी करे वञी जॾहिं त तूं हीअं ख़ाली न मोट, कुझु न कुझु तुंहिंजे सीने में मौजूदु हुजे जंहिंखे तूं महसूस बि करे त मां ख़ाली न आयो आहियां, कुझु ख़ैरात वठी आयो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ख़ैरात कहिड़ी? अल्लाह मुंहिंजे रसूल जे मुहबत वारी। हाय हाय, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ज़िंदगी मटिजी वञे। ऐं मां तोखे यकीन सां चवां, रब जी ज़ात पाक जो कसम, तूं घणनि खां बहितर आहे।
घणनि खां सुभान बहितर अल्लाह। पहिरियों तिन ॻाल्हि ते नाज़ कर त तूं नबी आख़िर ज़मा मुहम्मद रसूलुल्लाह जो उम्मती आहे, सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह। जो उम्मती आहे। सब खां पहिरियों जी ॻाल्हि आए शरीफ़ मां जेका तिलावत कई न, अला इन्ना उलिया अल्लाह ए रासिकुल औलिया टाइटल इहो आहे जलसे जो त सभिनी वली सगोरनि जो अॼु उर्स आहे। सुभान अल्लाह उन सुभान जे रूह अल्लाह। खे ईसाले सवाब ग़ालिबन यारी बि आहे अॼु, यारी जी रात बि आहे न बा चओ सरताजुल औलिया पीरान पीर दिलवर दस्तगीर, सुभान अल्लाह सुभान उनजी यारी बि आहे। सभु वलीअ जो अॼु कुदरत ख़ुदा जी कीअं हिकिड़ो एतमाम थियो आहे। बहरहाल रब जी ज़ाती बरकात फरमाए थो, ई तव्हां आयत अक्सर करे ॿुधी हूंदी उलमा किराम खां, ख़बरदार अल्लाह जे वलियनि खे न को ग़म न की ख़ौफ़ आहे, बेख़ौफ़ बेग़म, एतिरे ताईं त ॿुधो अथव न। पोइ इन आयत खे उलमा किराम ॾाढो बयानु कंदा आहिनि, पर मां चवां त असल जेको असल मक़सदु आहे उहो अॻी आयत में ख़ुदा रखियो आहे, अल्लज़ीना आमनू व कानू यत्तक़ून। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जेको मदारी अचे, जेको लिबास करे अचे, सभु वली तो रही आहिनि। ठीकु आहे, मां वॾी गाॾी में लथुसि, जेकॾहिं रब रहम फरमाए, मां जेकॾहिं को मदारी हुजां, मां जेकॾहिं फिराडी हुजां, जुबा कुबा करे अचां, तुंहिंजे नज़र में वॾी गाॾी आहे पीर साहिब खे, पीर साहिब खे बटको बि पातल आहे, जुबा बि पातल अथसि, माण्हू बि खोड़ अथसि इस्तक़बाल जे लाइ। इहो मयार न आहे, दैट्स नॉट स्टैंडर्ड, इहो कोई मयार कोन्हे को। अल्लाह वारनि जी शान इहा आहे जो उन्हनि खे ॾिसण सां, उन्हनि जी सोहबत में वेहण सां दिलि जी दुनिया मटिजे। सुभान अल्लाह। बेशक बेशक। जंहिं न मटी ऐं उनजी सोहबत में तुंहिंजे दिलि में नरमी बि पैदा न थी, रुजू इल्लाह, ख़ुदा जी मुहबत ऐं ख़ुदा जी ज़ाती बरकात जे हुज़ूर में तौबा ताइब थियण जो जज़्बो बि पैदा न थियो, बेदीनी साॻी बेदीनी रहिजी वई, गफ़लत साॻी गफ़लत रहिजी वई, बेनमाज़ी कल बि हुए, बेनमाज़ी महफ़िल खां बाद में बि रहे, कोई फ़र्क़ु न पियो। पर जेकॾहिं उन्हनि जी सोहबत में तव्हांजे दिलि जी दुनिया मटिजे ऐं हालात मटिजी वञनि, सम्झो त अॻु में हालात ॿिया कुझु हा, ईदगाह में दाख़िल थियण खां, ऐं जंहिं टाइम न वापसि वरंदो पियो आहे त हाणे हालात मटिजी हलिया न, सोच में निखार पैदा थियो आहे, दिलि में पाकीज़गी पैदा थी आहे, अंदरि में हिकिड़ो इस्लाम जो नूर पैदा थियो आहे, मुहबत रसूल पैदा थी आहे, अल्लाह जो इश्क पैदा थियो आहे, अल्लाह वारनि सां निस्बत पैदा थी आहे, जज़्बो पैदा थियो आहे। जेकॾहिं त समझ जा त तूं ख़ाली न सीने खे अल्लाह रसूल जी मोहब्बत सां फैज़याब कयूं। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अरे अरे गैरे खे थोरी पीर चइबो आहे। अल्लाह जी ज़ाती व बरकात विलायत जो शर्त रखियो आहे। परेशान न थियो, टाइम खे नोट कयो, मां जिते अधु में छॾी बि ॻाल्हि छॾे ॾिनोसि, यारहं थियण ॾियो। अल्लज़ीना आमनू व कानू यत्तक़ून, अल्लाह वारा केरु? तव्हां मौलवी साहिबनि जी मां गिला नथो कयां, ग़ीबत नथो कयां, पर मसइलो आहे, अवां जेकॾहिं ग़ैर मारूफ़ मौलवी साहिब जे खीसे में को पीर साहिब पैसा विझी छॾंदो न, हुनजे मिसकिन जी जलसे जी जेका वातू आहे 10,000 रुपया हुआ, 15,000 रुपया हुआ, जेकॾहिं 50,000 रुपयो को पीर विझी छॾे खीसे में, त मौलवी साहिब इन साॻी मदारी खे, साॻी फ़नकार खे गौस बि बणाईंदो, कुतुब बि बणाईंदुसि, कलंदर बि बणाईंदुसि। पर ईअं त न थींदो न त। इश्तिहार में तूं 1000 टाइटल ॾेई छॾे, भला को गौस चवण सां गौस थी वेंदो, कुतुब कलंदर लिखजण सां को कलंदर थोरी थी वेंदो। कलंदर आहे सो आहे, ॿियो को कलंदर न आहे थियो। हिकु कलंदर इंडिया में, हिकिड़ो कलंदर ख़ुदा पाकिस्तान जी सिंध खे अता फरमायो, ॿियो बसरे में जेका अढाई कलंदर चवंदा आहियूं न, औरत आहे बीबी राबिया बसरिया। बहरहाल टाइम मुख़्तसर आहे। मुंहिंजा दोस्तो, विलायत जी बुनियाद जुबा कुबा, वॾियूं गाॾियूं, वॾा बंगला, वॾियूं भठियूं, वॾा नंगर, खोड़ सतरा मुरीद, हरगिज़ न। कि अल्लाह जा वली अहिड़ा बि आहिनि, महबूब फरमाता ख़ियार अशअस अग़बरा मदफ़ूअन बिल अबवाब लौ अक़सम अला अल्लाहि लअबर्रा। मुंहिंजो अंदाज़ बि हुयो तक़रीर करण जो मूंखे, पर तव्हांजो अंदाज़ ॾिसी करे मूंखे इहो ई बहितर लॻे थो जीअं ॻाल्हायां थो पियो तव्हां सां। सरकार फरमाईंदा त घणा ई आहिनि जंहिंजा वार विखरियल ऐं कपिड़नि में जेको आहे त चतियूं, ऐं हीअ लिबास गर्द आलूद, मिटी हणो।
मदफूअन बिल अबवाब, जेकॾहिं कंहिंजे दर जे साम्हूं कंहिं रईस के मीर जे दर जे साम्हूं टपे थो उनखे दरनि खां धिकारे छॾनि त परे थी वञे असांजे घर खां। पर लौ अक़सम अलल्लाहि ला बर्रह, इन जी शान अहिड़ी हूंदी जो जेकॾहिं कंहिं ॻाल्हि ते न ख़ुदा जो कसम खणनि त ख़ुदा जो कसम आहे हीअं ते थींदी ॻाल्हि त रब जी ज़ाती व बरकात पंहिंजे कुदरत जे कानून खे मटाए छॾंदो पर उन जी कसम खे न मोटाईंदो, जीअं चवंदा तीअं थींदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इहो मयार न आहे जेको तव्हां सम्झो आहे आम करके, मां कंहिं पीर ते नथो कयां, न कंहिं मां नॉमिनेट कयां थो, न कंहिंखे इंडिकेट कयां थो पियो, पर एतिरो ज़रूरु आहे त तव्हां हर ॻाल्हि में सियाणा आहियो। मार्केट में तव्हां जेकॾहिं वापारी आहियो त तव्हांखे मालूम आहे त फिलाणो का जेको वापारी आहे उहो असांखे 5 रुपया सर्स ॾींदो पियो आहे। तव्हां पंहिंजो अनाज पंहिंजो जेको तव्हांखे विकिरो करिणो पियो आहे, चाहे कणिक हुजे, सारियूं हुजनि, मेहंदी हुजे, मिर्चूं हुजनि, कुझु बि हुजे, उते वञी करे विकिरो कंदो जेको तव्हांखे रेट भलो ॾींदो। एतिरो त तव्हांखे होश आहे न भाउ। मार्केट में घुमंदा आहिनि, तव्हांखे चप्पल वठणा आहिनि, बूट वठणा आहिनि, उहो तव्हांखे मालूम आहे त कहिड़ो दुकानदार जेको आहे त 5 रुपया घटि करे ॾींदो। हिकु हिकु मार्केट, हिकु हिकु दुकान घुमंदा आहियो, तव्हां ॾाढा सियाणा आहियो, दुनिया जे मामले में तव्हां तमामु तेज़ आहियो, पर कॾहिं आख़िर जे मामले में सोच गई तो जिथे किथे ड्रथा पिया, जिथे किथे किरिया पिया। मुंहिंजा दोस्त, न हर हिकु वली न आहे। मां त चवां त हिन दौर में त विलायत जेतिरी आम थी वई आहे न एतिरी आम न आहे जेतिरो तव्हां आम सम्झो आहे विलायत खे। विलायत नफ्स खे क़त्ल करण बराबरि आहे। विलायत नफ्स ख़ुशी जो नालो आहे। जिते नफ्स खे कुवत मिले, ताक़त मिले, उहो दरवाज़ा बंदि करे छॾ। उहे वलियनि जा दरवाज़ा न आहिनि, फनकारनि जा न, मदारनि जा न। भुलिजी पियो आहे पटकनि खे ॾिसी करे, भुलिजी पियो आहे तो जुबा खुबा ॾिसी करे, वॾियूं गाड़ियूं बंगला ॾिसी करे, वॾियूं दरबारूं ॾिसी करे, वॾा लंगर ॾिसी, वॾा मुरीद ॾिसी करे भुलिजी न पओ। मुस्लमान जे दुनिया जी मार्केट में तूं ॾाढो ॾाहो आहे, ॾाढो होशियार आहे, त पोइ थोरो नज़र खणी करे निहारींदो कर ऐं रहबर ऐं रहज़न जी सुञाण जी बि सघ पैदा कर पंहिंजे अंदरि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बेशक ये आयतूं सभु को आलिम सगुरो पढ़ंदो त ख़बरदार अल्लाह जे वलियनि खे न को ख़ौफ़ आहे, न को ग़मगीन थींदा। अॻिते छो नथो पढ़े? अॻिते अल्लाह से फरमाए थो अल्लज़ीना आमनू वकानू यत्तक़ून, वली केर जेके बेख़ौफ़ ऐं बेग़म हूंदा। हिते बि त आख़िरत में बि अल्लाह से फरमाए थो उहे जन ईमान आंदो ऐं साहिब तक़वान, मुत्तक़ी ऐं परहेज़गार आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वली जी बुनियाद छा आहे? विलायत जी तक़वा, तक़वा। बेशक परहेज़गारी। बेशक। को बि बेनमाज़ी वली न, को बि रसूलुल्लाह जी सुन्नतुनि खे लताड़ींदड़ वली न आहे। भले कंहिं बि दरबार सां ताल्लुक़ रखे, जेको रसूलुल्लाह जे तरीक़े सां मुहबत नथो रखे, जेको मुस्तफ़ा जी इत्तिबा ऐं पैरवी नथो करे, 1000 बार तोखे चवनि त तुंहिंजा वॾड़ा चवनि 7 पीढ़ियुनि सां तुंहिंजो ताल्लुक़ छो न हुजे, पर जेकॾहिं रसूलुल्लाह जे तरीक़े ते उनजो पैर पुख़्ता न आहे, वली न आहे, न आहे, न आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बेशक। हज़रत जुनैद बग़दादी रहमतुल्लाह ताला अलैह ॻाल्हि हली आहे त मां तव्हांखे ॿुधायां। हिकिड़ो मुरीद पियो वञे दरिया जे किनारे, ॾिठे त हिकिड़ो शख़्स उॾंदो पियो अचे, उॾंदो आयो ऐं दरिया जे कप ते वारासो हुजे, उते निमाज़ जी नियत ॿधी करे बीह रहियो। निमाज़ पढ़ण में जो मसरूफ़ थियो त हीउ मुरीद ड्रोड़ंदो वियो, चए त जीअरे वली जी ज़ियारत थी, दीदार थी। दरबार हज़रत जुनैद बग़दादी रहमतुल्लाह अलैह ड्रोड़ंदो आयो आहे, क़दमनि ते हथ रखी, क़िबला जो मां जीअरो वली ॾिसी आयो आहियां, ज़िंदा वली आहे। फरमाए त छा ॾिसी आयो आहे? क़िबला आसमान ताईं उॾंदो पियो आयो ऐं मां उनखे नमाज़ पढ़ंदे छॾी आयो आहियां, अव्हां वटि आयो आहियां ख़िदमत में। पाण फरमाए त मुरीदनि खे चए सभु कठे थी करे हलो त इन वरी अल्लाह जे वली जो दीदार कंदासीं। हलिया हज़रत जुनैद बग़दादी रहमतुल्लाह अलैह ख़लीफ़नि मुरीदनि समेत हलियो। जॾहिं दरिया जे किनारे ॾिठो त को बि शख़्स कान्हे को। फरमायो त हू मुरीद थोरो ख़जल बि थियो, कुझु शर्मसार बि थियो, चई ज़ाहिर कोन्हे को। पाण फरमायो त नमाज़ किथे पढ़ी? चई भला फिलाणी जाइ ते नमाज़। ॾिठे त बराबरि नमाज़ जा निशान मौजूदु आहिनि, बीठो बि आहे, क़याम में बि आहे, गोॾा बि खोड़िया अथई, पर जंहिं टाइम न सजदे में वियो आहे त उन जूं हे ठूठनि जा निशान हुजनि वारी मथां। अब सजदे में ठूठूं त न आहिनि लाइणूं ज़मीन मथां। महबूबन मना फरमाए, फरमाए तव्हां वटां को बि सजदो ईअं न करे जीअं कुतो पंहिंजूं अॻियूं टंगूं जेके त डिघेड़े करे वेंदो आहे। मर्द खे जाइज़ ई कोन्हे हे पंहिंजूं टूठां धरती मथां लॻे, टूठां सजदे महिल मथे हूंदियूं आहिनि। ईअं बि न जो जहाज़ बणायो अॻिले जे कुखां फाड़े हुजो, ईअं बि न कंदा कयो, पर थोरो ई टूठूं मथे हुजनि।
हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह मुरीद ते नाराज़ थे पाण फरमाए त अफ़सोस तो असांजो वक़्तु बर्बाद कयो चई की भला मां अखियुनि सां ॾिठो उॾंदे पे आयो शायदि ओॾां बि हलियो वियो पाण फरमाए त बराबरि ओॾियो हूंदो चई उॾण कमाल त कान्हे को उॾण कमाल न आहे बाह मथां मुसल्ला विछाए करे नमाज़ पढ़णु कमाल न आहे सीर में हलंदड़ दरिया मथां मुसल्ला रखे नमाज़ूं पढ़णु कमाल कोन्हे फरमाए त उॾण कमाल कोन्हे कांव बि उॾंदो आहे झिरकियूं बि उॾंदियूं आहिनि पखी परिंदा सभु उॾंदा आहिनि जेके भला पोइ विलायत जी छा निशानी आहे पाण फरमाए त जंहिंखे रसूलुल्लाह जे तरीक़े मुताबिक़ नमाज़ पढ़णु नथी अचे इहो अल्लाह जो वली नथो थी सघे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हज़रत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह जी ॻाल्हि ॿुधायां के मुरीद परे खां पंधु करे अर्ज़ु कयो त क़िबला फिलाणी जॻह ते हिकिड़ो अल्लाह जो कामिल वली रहे थो पियो ही करामत अथसि ही उनजो तक़वा ही परहेज़गारी पाण फरमाए त हलो तिन सां मुलाक़ात कंदासीं त कंदा 3 महीननि जी मुसाफ़त बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह कई 3 ॾींहंनि जी न 3 महीननि जी मुसाफ़त खां बाद में जॾहिं पहुता आहिनि जुमे जो ॾींहुं उहो बुज़ुर्ग जुमे जी नमाज़ पढ़ण लाइ जामे मस्जिद ॾे वञी रहियो आहे त उन चयो त क़िबला इहो बुज़ुर्ग साम्हूं वेंदो पियो आहे तवज्जो आहे अलाए कान सुभान अल्लाह हिदायत जा कलमा मुतबर अॼु कुझु वठी वञो ईअं न वञो हुन तेज़ ते क़दम वेंदा अची साईं जंहिंखे ॻोल्हणो हुयो त अखियुनि जे अॻु साम्हूं वेंदो पिया बुज़ुर्ग तकिड़े तकिड़े विया चई हिन साम्हूं पोयां पहुता त हुनजो रुख़ मस्जिद ॾे हुयो जामे मस्जिद ॾे त उन शख़्स हीअं ते काबे जी तरफ़ थुक उछलाई काबे के तुक न हीअं बा हुयो पंहिंजे शहर में पर रुख़ काॾे अवां में इस्लाम जे रूप में मुसलमानी जी सूरत में नाले जा मुसलमान काफ़ी त असां ॾाढा ॾिठनि काबे ॾे बि वेही करे पेशाब कंदा आहिनि उन तुक चलाई हज़रत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह नाराज़ थिया हीअ चेहरे में जलाल अची वियो उन टाइम वापसि आया ठीक भला हे हेतिरो पंधु हेतिरा ॾींहं रातूं मुलाक़ात लाइ अवां वापसि वरंदा पिया साम्हूं ईंदो पिया बुज़ुर्ग मुलाक़ात न कंदव पाण नाराज़ फरमाए त तूं असांजो 3 महीननि जो वक़्तु बर्बाद करे छॾियो ठीक भला कहिड़ी ग़लती थी जंहिंजे खे काबे जो क़द्र कोन्हे जंहिं वटि काबतुल्लाह शरीफ़ जो अदब कोन्हे को जंहिंखां रसूलुल्लाह जी ज़ात बरकत मना फरमायो त न काबे ॾे रुख़ करे थुक उछलायो न पेशाब कयो हिन काबे ॾे थुक उछलाई आहे जेकॾहिं अल्लाह जो वली हुजे त ईअं बेअदब न हुजे हीअ अल्लाह जो वली हरगिज़ न आहे असांजो पंधु अजायो थियो आहे हलो त मोटी हलो वरी बुज़ुर्ग 3 महीने जो पंधु करे बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह बिस्ताम शरीफ़ पहुता वञी करे हज़रत अब्दुल्लाह इब्न मुबारक रज़ी अल्लाह ताला उलमा इकराम खे मालूम आहे मशहूर मुहद्दिस थी गुज़रियो आहे हदीस रसूलुल्लाह जी हा वठण जे लाइ इनखे ख़बर पई महीने जी मुसाफ़त पूरी हुई चई फिलाणे शख़्स वटि नबी पाक जी हिकिड़ी हदीस आहे इहे हदीस खे जमा करण जे लाइ लिखण जे लाइ पंधु कयो वञे घणी मुसाफ़त बि अव्हां बि ख़ैर सां होशियार वेठा आहियो हिकिड़े महीने जी पूरे महीने जो पंधु करण खां बाद में उन शख़्स वटि पहुतो पुछंदे चई इहो बुज़ुर्ग काफ़ी आहे जंहिं वटि रसूलुल्लाह जी हदीस आहे रिवायतूं थींदियूं न बा महबूबनि खां कंहिं ॿुधो उन कंहिंखां रिवायत कई उन कंहिंखां रिवायत कई रिजालुल हदीसनि खे चइबो आहे जॾहिं पहुतो साम्हूं इन ॾिठो त उहो शख़्स उन निशानदेही खे चई भला हीउ शख़्स आहे दर खड़कियो ॾिठई त उहो शख़्स हीअं झोली पंहिंजी ईअं खणी करे ऐं को जानवर हुजेसि को ढगी हुजे को बकरी हुजे को ढोर हुजे कोई बि उनखे पियो हीअं ख़ाली हे झोली हुजेसि उनखे हीअं उच करे पियो ॾे वठण जे लाइ उनखे रसो कोन हुजे त हे उच करे ॾींदो पियो त शायदि को हिन में को अन्न को दाणो आहे हज़रत अब्दुल्लाह इब्न मुबारक रज़ी अल्लाह ताला खे ॾिसंदा पिया ॾिठो त जीअं त शायदि कुझु झोली में अथसि जीअं हो जानवर मुतवजा थियो वेझो थियो त कुझु आहे झोली में त हिन झपड़ ॾेई करे उनखे वरितो जानवर खे झोली हुजेसि ख़ाली कुझु बि कोन हुजेसि पाण उन टाइम वापसि वरिया चई तव्हां हदीसनि को न वठंदो चई जेको जानवर सां धोखो करे थो कंहिंसां बि झोली ख़ाली जानवर के झोली झली पे ॾेखारे त मूं वटि अन्न आहे दाणो आहे रसो कोन वैसो उन सां धोखो करे उन जानवर खे झपड़ ॾेई करे वरितई पर मां त जेको जानवर सां धोखो कंदो पियो उहो रसूलुल्लाह जी हदीस सां कीअं इंसाफ़ कंदो इन खां हदीस मां न वठंदुसि पाण वरी वापसि वरिया ओ मुंहिंजा दोस्त अल्लाह वारा ईअं न जीअं तो सम्झो आहे
मुरीद रिश्वत जो माल खणी अचे भी बिस्मिल्लाह 500 रुपए वारो मुरीद तो मोह पासीरो जे करे 50,000 खणी अचे ते 16 भाकुर इनके तो कामिल समझो अल्लाह वारनि जी निशानी आहे मुंहिंजा दोस्त अल्लाह वारनि जी निशानी आहे अलामत कहिड़ी अल्लाह वारनि जी पहिरीं अलामत इहा आहे त उनजी सोहबत में तोखे सुकून महसूस थींदो सुभान अल्लाह उन सां वेंदे तुंहिंजी तवज्जो ख़ालिक़ काइनात ॾे वेंदी उनजी सोहबत जी तासीर जे गाफ़िल ज़ाकिर थींदे बेदीन दीनदार थींदे बेनमाज़ी तहज्जुद गुज़ार बणवे सुभान अल्लाह बेशरामा बाशरा थींदे ये सोहबत जी तासीर आहे जेकर ये तासीर महसूस न थी थिए न त पोइ रब जी ज़ाती बरकात जा वली मुआ न आहिनि खुटा कोन्हनि धरती वसीला ॻोल्हे छो नथो गोल अल्लाह वारनि खे पर उन्हनि जो मदार उन्हनि जो मयार उन्हनि जी कसवटी उन्हनि जी बेस ऐं बुनियादी आहे त उहे साहिब तक़वा हूंदा आहिनि साहिब तक़वा अल्लाह जा वली हराम न आहिनि कंदा रिश्वतूं न आहिनि वठंदा यादि रखो हज़रत नौमान बिन साबित इमाम आज़म अबू हनीफा रज़ियल्लाहु अन्हु जे दौर मुबारक में हिकिड़ी थी वई कूफे शहर में बकरी चोरी बकरी जो चोरी थी वई त साईं जन की ख़लीफ़न अची करे वो शागिर्दनि ॿुधा अची कि भला अॼु राति कूफे मां बकरी वई आहे निकिरी चोरी थी वई आहे पाण कंहिं ॼाण वारे माण्हू खे घुरायूं चे बकरी जी उमिरि केतिरी हुई एज छा हुई चए साईं 2 सालनि जी हुई पाण घुरायो ॼाण वारे कंहिं भागे खे घुरायो चई ॾे ख़बर त 2 सालनि जी बकरी इहो केतिरे ताईं वधीक हली सघे थी पई वधि में वधि ॼमारनि जी केतिरी भागे चयोसीं 15 साल 15 साल इहा बकरी ॿिया जीअंदी जेकॾहिं हली त हज़रत इमाम आज़म अबू हनीफा रज़ियल्लाहु ताला अन्हु उहा तारीख़ लिखी छॾी पाण पूरी ज़िंदगी 15 साल पूरा मार्केट जो गोश्त न खाधऊं गोश्त न वरितऊं चेले जो गोश्त बकरी जो गोश्त कूफे में 15 साल ताईं न खाधऊं पुछोसीं तव्हां गोश्त खाईंदड़ हिकु ॿिए ॾींहुं घर वारनि खे बि हाणे ही सबबु कहिड़ो आहे गोश्त खाइण तव्हां छॾे ॾिनो पाण फरमायो त इहा बकरी जेका हुई चोरी जी ही मां नथो चाहियां जो थी सघे थो इहा मार्केट में विकिरो थिए कासाई वटि पहुचे कासाई हिन खे कोहे वंडी थिए मुंहिंजे मतां कंहिं ॾींहुं मां गोश्त ख़रीद कयां ऐं इन चोरी थियल बकरी जो गोश्त मुंहिंजे अंदर में अचे मां नथो चाहियां इन करे 15 साल इमाम आज़म अबू हनीफा गोश्त न खाधो इनखे तकवा चइबो आहे इनखे परहेज़गारी चइबो आहे मुंहिंजा दोस्त सुञाण अल्लाह वारनि जी सुञाण पैदा कर मां वधीक नथो चवां टाइम छा थियो 11 थी विया माशाअल्लाह बसि हाणे तव्हांजे लाइ इहा हुआ मां त चवंदो आहियां मां त कॾहिं अचां जॾहिं अचां पर तव्हांजे लाइ सादत रब जी ज़ाती बरकात तव्हांखे मेहड़ में अल्लाह जो दोस्त मिलायो आहे अंधा न थियो अखियूं खोलियो महेसर न भायोसि अबू जहल वांगे ईअं न चओ त मुहम्मद इब्न अब्दुल्लाह आहे त मुहम्मद अब्दुल्लाह जो फर्ज़ंदा पुट न अबू बकर सिद्दीक़ वारी मोहब्बत पैदा कयो जंहिं चयो त मुहम्मद रसूलुल्लाह कुझु सही आहे नंढड़ो चए थो चीज़ 3 मिंट आहिनि अब तव्हांजी कंहिंजी बि घड़ियूं पाण में रलबियूं कोन मैच कॾहिं न थींदो कि 2 मिंट अॻिते निकिरी ईंदो कि कोई पोइ ईंदो हा हलो पाकिस्तान स्टैंडर्ड टाइम वकील चवंदो पियो हलंदी ॻाल्हि वकीलनि जी आहे न भाउ तव्हां केतिरा बि सचा हुजो हथु हिननि जे में आहे रीडर ॼाणे जस्टिस ॼाणे लायर ॼाणे पोइ असां वारा घणा वकील अहिड़ा बि हूंदा त केस तव्हांजो विढ़ंदा अव्हां जेकॾहिं ॾुबरा निकिरी पियो न त पोइ बेगर परी धुरिजी वही वेंदा जेको सरस खाराए अर्राशी वल मुर्तशी खिलाहुमा फिन्नार महबूबन फरमात रिश्वत ॾींदड़ वठंदड़ ॿई जहन्नम में ही इकट्ठे ॿई जहन्नम सूद जा केतिरा गुनाह हुआ अक्सर करे ॿुधा अथव न 70 गुनाह पर हल्के में हल्को गुनाह माउ सां ज़ना करे बैतुल्लाह में अॼु मुसलमान सूद ईअं खाए थो जीअं सब्ज़ी खाइबी आहे बल्कि मां त हाणे सिंधी में ईअं चवंदो आहियां बरोचनि खे त अॼु असां सूद ईअं था खायूं जीअं न ख़ैरात खाइबी आहे फ्री में हूंदी आहे न भाउ ख़ैरात पोइ वरी थाल मोटाए वरी खणी आहे गोश्त खणी आहे चांवर खणी आहे वरी खा ख़ैरात आहे पैसा त न आहिनि ख़र्च करणा
त पोइ मुसलमान हराम खाइण खे असां ईअं ज़ोर भरियो आहे। सच ॿुधाए त जेको लुकमो हराम जो अंदरि में लहंदो पियो आहे इहो नूर पैदा कंदो आहे या ऊंदा ई पैदा करे दिलि जी सख़्ती पैदा कंदो। तूं चवे त निमाज़ में दिलि नथो लॻे, क़ुर में दिलि नथो लॻे, अलाह जे ज़िक्र में दिलि नथो लॻे। मुंहिंजा दोस्त हीअ हथ जी वॾी आहे, पाण बि हलाल खा, बचनि खे बि हलाल करा। ख़ुदा जो कसम आहे ईमान वारो नूर अंदरि में बि दाख़िल थींदई, घर में बि दाख़िल थींदई। इन छतुनि खे टोड़े करे बरकतूं तुंहिंजे घर में लही पवंदियूं। ख़ुदा जे वाइदे ते यकीन कर मुसलमान। और मां वरी बि चवां तव्हांखे त मां त वरी कॾहिं कॾहिं क़िस्मती तव्हां सां मिलान, पर हीउ दोस्त आहे जेको ॾिसो था हिन खे मयसर न सम्झे यार, इहा ग़लती न कर, मयसर न सम्झे। मां अहल बैत ज़रूरु आहियां, मुर्शिद बि हिन जो आहियां, पर मां तोखे सनद लिखी ॾियां त अल्लाह जो ज़िंदा वली आहे, ज़िंदा वली आहे। सोबत में अची वे, कॾहिं न मायूस थी वञे मेहड़ जा, कॾहिं मायूस थी वञे त पोइ खर जे ॻोठ अची करे 4 घड़ियूं वेही त ॾिसजां न। जेकॾहिं बेसुकून थी मोटी वञे त पोइ चइजांइ वली न हुयो, पर जेकॾहिं तुंहिंजा गम ग़लति थी वञनि ऐं तोखे ईअं सुकून अची वञे जेको सुकून तोखे मस्जिद में बि न मिलियो हो, जेको सुकून तोखे दोस्तनि जी महफ़िलनि में बि न मिलियो हो, उहो सुकून जंहिंजी ॻोल्हा में तूं दर बदर घुमंदो रहीं, गोरियूं पियो खाईंदो रहीं, मां एतिरो ज़रूरु तोखे चवंदुमि त 5 मिंट वञी करे वेही ॾिस अल्लाह वारनि जी सोबत जो इहो कमाल आहे। तुंहिंजा गम सभु ग़लति थी वेंदा, सभु ख़तमु थी वेंदा, क़ल्ब में करार ऐं सुकून रखणी। सुभान अल्लाह। इहा निशानी कंहिंजी, इहा निशानी अल्लाह वारनि जी। ऐं ॿियो अख़ियार इबादुल्लाह अल्लज़ीना इज़ा रुअू ज़ुकिरल्लाह, सभु कंहिंखे न चओ त अल्लाह जो वली आहे, अल्लाह जो वली आहे। मुस्तफ़ा फरमायो त अल्लाह जो दोस्त उहो आहे जंहिंखे ॾिसण सां अल्लाह यादि अचे। सुभान अल्लाह। आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। मुझे करीम रब सभु बानड़ा तुझी रहमतुनि में उम्मीदूं रखिया आहिनि। मां छाया मां छा ॾेई सघां थो सिवाय दुआउनि जे मुंहिंजा करीम। अल्लाहुम्मा आमीन। बानड़नि जूं ख़ालियूं झोलियूं पंहिंजी रहमतुनि सां, बख़्शिशुनि सां, अताउनि सां भरपूर फरमा। अल्लाहु आमीन। मुस्लमान आहिनि दुनियावी मुसीबतुनि में तकलीफ़ुनि में फाथल आहिनि, अड़ियल आहिनि, मुंहिंजा मौला पंहिंजी पाक ज़ात जे सदक़े इन जी मुसीबतूं माफ़ फरमा। अल्लाहुम्मा आमीन। आख़िर जूं परेशानियूं तकलीफ़ूं मुसीबतूं माफ़ फरमा। अल्लाहुम्मा आमीन। आख़िर जे ज़िल्लत खां बचा, रुसवाई खां बचा, ख़ारी खां बचा। अल्लाहुम्मा आमीन। आसमानी आफ़तुनि बलाउनि वबाउनि मुसीबतुनि खां पंहिंजे हिफ़्ज़ ईमान में रख। मख़लूक़ जी मोहताजी खां बचा, पंहिंजो मोहताज फरमा। अॼु नफ़्स शैतान जे वर चढ़ी वियो आहे मुस्लमान, असांखे नफ़्स ऐं शैतान जे शर खां पंहिंजी पनाह अता फरमा। मुंहिंजा करीम रब या अल्लाह पंहिंजी पाक ज़ात जे सदक़े तूं शफ़ा न ॾे त कहिड़े डॉक्टर खे जो कमाल आहे। मुंहिंजा करीम रब तूं हक़ीक़ी शाफ़ी आहे, असां मरीज़ आहियूं मुंहिंजा मौला, ज़ाहिर बातिन बीमार आहियूं, असांखे कामिल शिफ़ा अता फरमा। बेवस बेवकस मुसलमाननि जे हाल ते रहम फरमा मुंहिंजा मौला। अॼु फ़लस्तीन जा मुसलमान कटिजी रहिया आहिनि मुंहिंजा मौला, असां बेवस तमाशाई आहियूं मुंहिंजा मौला, सिर्फ़ु दुआ खां सवाइ ॿियो को असां वटि हथियार कोन्हे मुंहिंजा मौला। असांजे हुकुमराननि खे ईमान वारी गैरत अता फरमा, जज़्बो अता फरमा, असांखे जिहाद जो जज़्बो अता फरमा मुंहिंजा साईं, असांखे शहादत जो शौक़ु अता फरमा मुंहिंजा मौला। इस्लाम खे वरी ग़लबो अता फरमा, बेकस मुसलमाननि जी ग़ैबी मदद फरमा, ग़ैबी इमदाद फरमा मुंहिंजा मौला। इन मज़लूम मुसलमाननि खे कुफ़र मथां ग़ालिब फरमा, मज़लूम मुसलमाननि खे यहूदियुनि मथां ग़ालिब फरमा मुंहिंजा मौला। पंहिंजी पाक ज़ात जे सदक़े असांजे हाल ते रहम फरमा, असांजे गुनाहनि ख़ताउनि कोताहियुनि जे करे पंहिंजे ख़ैर खां महरूम न रख मुंहिंजा मौला। मुंहिंजा मौला पंहिंजी पाक ज़ात जे सदक़े बाक़ी ज़िंदगी पंहिंजी रज़ा में शामिल फरमा, ईमान कामिल ते कलमे सां ख़ात्मो बिल ख़ैर फरमा। असांजूं निस्बतूं अल्लाह वारनि सां मज़बूत फरमा, अल्लाह वारनि जो सीने में जेको तो नूर अता फरमायो पंहिंजी मुहबत जो उन नूर जी कुझु ख़ैरात असांखे बि अता फरमा मुंहिंजा मौला। दुनियादारनि खे यहूदियुनि जे लिबास, यहूदियुनि जे तरीक़े, उन्हनि जी तालीम, उन्हनि जे तरीक़े ते नाज़ आहिनि, मुसलमाननि खे हिदायत अता फरमा। असल
कामयाबी तुंहिंजे करीम रसूल जे तरीक़े में मुंहिंजा मौला असांखे मुस्तफ़ा जी सीरत मथां हलण जी तौफ़ीक़ अता फरमा मुंहिंजा मौला असांखे महबूब जे तरीक़े मथां हलण जी तौफ़ीक़ अता फरमा मुंहिंजा करीम रब असां सभिनी खे 5 वक़्त नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमा बेरोज़गार मुसलमान आहिनि हिननि जे रिज़्क़ हलाल में बरकतूं अता फरमा बेसबब मुसलमान आहिनि मुंहिंजा करीम रब असांजे लाइ रिज़्क़ हलाल लाइ असबाब पैदा फरमा मुंहिंजा मौला जेके बे औलाद आहिनि तन खे नेक सालिह नरीना औलाद अता फरमा जिन खे साहिब औलाद कयो थी तन जी औलाद खे नेक सालिह फरमा मुंहिंजा मौला हिन महफ़िल खे सिंगारण सजाइण में जेके मुसलमान दामे दरमे सुखने शरीक थिया मुंहिंजा करीम रब सभिनी जो ख़ैर पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा जेके मुसलमान पंधड़ा करे आया मुंहिंजा मौला मां दुआ गो आहियां सभिनी खे विख विख जे एवज़ में अजर अज़ीम अता फरमा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अलन नबील उम्मी व आलिहि व अस्हाबिहि अजमईन सलातन व सलामन अलैका या सय्यदी या रसूलल्लाह बिरहमतिका या अरहमर राहिमीन।